ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। सखर सहाफ़ी जान मोहम्मद महर कतल केस जी ॿुधणी 14 मई ताईं मुलतवी। दहशतगर्दी जी अंतवारी अदालत में शहीद जान मोहम्मद महर कतल केस जी ॿुधणी थी। जवाबदार धुर जा वकील पेश न थियण सबबि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। सखर मां सहाफ़ी जान मोहम्मद महर कतल केस जी ॿुधणी 14 मई ताईं मुलतवी। दहशतगर्दी जी अंतवारी अदालत में शहीद जान मोहम्मद महर कतल केस जी ॿुधणी थी। जवाबदार धुर जा वकील पेश न थियण सबबि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। सहाफ़ी जान मोहम्मद महर कतल केस जी ॿुधणी 14 मई ताईं मुलतवी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।